मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, का औरत मुड़ुस मरियो ऐं इद्दत में वेठी आहे, ख़ुशबू या सुरमो लॻाए सघे थी या न? का शइ नथी करे सघे। मुड़ुस मरी वियो आहे, 4 महीना 10 ॾींहंनि ताईं को बि ज़ीनत जो कमु नथी करे सघे। तेल लॻाए ऐं सींद ॾे, फणी ॾे, न फणी ॾींदी, न अतुर लॻाईंदी, न सेंट लॻाईंदी, न हार पाईंदी, न वाला पाईंदी, न सुर्खी लॻाईंदी, न ज़बरदस्त ड्रेस पाईंदी, न बहितरीन कपिड़ा पाईंदी, न बहितरीन चुंपल पाईंदी। ज़ीनत वारो हिकिड़ो बि कमु न कंदी। अगरि जेकॾहिं कंदी गुनाहगार थींदी। 4 महीना 10 ॾींहं इद्दत में वेठी आहे त इहे सभु ज़ीनत वारा कमु न खणंदी। हा, विञंदी, सांभड़ो नॉर्मल लॻाईंदी, सांभड़ो हणी करे पोइ बि पाणी न ॾींदी। हा, बाक़ी जेकॾहिं अगरि तेल हणणु लाज़मी थी वियो, मसलन तौरु मथे में जूं पइजी वियूं आहिनि, तेल अगरि हणूं था त उहे जूं ख़तमु थियनि थियूं, या सफ़ा जो वार ख़राबु थियण जे क़रीब आहिनि, पोइ बि औरत चवे त मां ज़ीनत जे करे नथी हणां, त ठां मजबूरी तौर ते थोरो घणो तेल बाद में लॻाए सघे थी जॾहिं इहा नौबत अचे, मथे में जूं घणियूं थी वञनि या वार किरणु शुरू थी वञनि, छणणु शुरू थी वञनि, त इहा हिकिड़ी मजबूरी आहे। इन में बि तेल लॻाए सघे थी, घटि लॻाए सघे थी, ज़ीनत जे तौर ते जेको नथी लॻाए सघे। भई को बि ज़ीनत जो कमु न कंदी जेसिताईं 4 महीना 10 ॾींहं गुज़रनि न।